दोस्तो, छा तव्हां कॾहिं ख़ुदि एतमादी जे बारे में सोचियो आहे? ऐं छा ख़ुदि एतमादी सां गॾु आजिज़ी जे बारे में सोचियो अथव? ख़ुदि एतमादी सेल्फ कॉन्फिडेंस, आजिज़ी मतिलबु ह्यूमिलिटी। ऐं मां सेल्फ कॉन्फिडेंस जे बारे में त तव्हां शायदि ॿुधो हुजे त बाबा कॉन्फिडेंट थी स्टेज ते वञ ॻाल्हाए, कॉन्फिडेंट थी एग्ज़ाम ॾे, कॉन्फिडेंट थी गेम खेॾ, कॉन्फिडेंट थी माण्हुनि सां ॻाल्हाए। पर ह्यूमिलिटी जे बारे में शायदि असां घटि ई ॻाल्हायो आहे। ह्यूमिलिटी जे लैटिन रूट्स ज़मीन सां कनेक्शन हुजण बि थिए थो, कनेक्शन विद द अर्थ। ऐं ह्यूमिलिटी उहा आहे जेका माण्हू खे हमेशह मिठे किरदार वारो, सुठे थधे किरदार वारो रखे थी। पर कॉन्फिडेंस उन सां गॾोगॾु हुजणु ज़रूरी आहे। कॉन्फिडेंस न हूंदो त ह्यूमिलिटी आजिज़ी जे चकर में माण्हू पोइते रहिजी वेंदो। असांजे साम्हूं सोसाइटी में केतिरा ई मिसाल आहिनि जेके ह्यूमिलिटी जे करे पंहिंजो टैलेंट या पंहिंजो स्किल ॿियनि खे ॾेखारे न सघंदा आहिनि। ऐं वरी हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके एतिरा ओवर कॉन्फिडेंट हूंदा आहिनि जिन में को बि टैलेंट या स्किल न हूंदो, का बि तालीम इल्मु न हूंदो, पर हू हर जॻह ते घणो ॻाल्हाईंदा आहिनि। सो असां सभिनी खे मिली करे इन जे विच वारो रस्तो अख़्तियार करिणो पवंदो। ऐं उहो रस्तो असांखे ह्यूमिलिटी ऐं कॉन्फिडेंस जे विच में अहिड़ी जॻह ते रखणु घुरिजे पंहिंजो पाण खे, जिते असां पंहिंजी नॉलेज ऐं जिते असां पंहिंजो कॉन्फिडेंस ॿिन्ही खे हिकिड़ी जॻह ते सही तरह इस्तेमालु करे सघूं। उहो असां कीअं करे सघूं था? असां पंहिंजो पाण खे कंटिन्यूअसली ट्रेन कंदा रहूं। हुन लाइ ज़रूरी न आहे त तव्हां रोज़ु कलाकु 2 कलाक कढी करे को किताबु पढ़ो, ज़रूरी न आहे त तव्हां का सेशन्स अटेंड कयो, ज़रूरी न आहे त तव्हां यूट्यूब ते के वीडियोज़ ॾिसो, फेसबुक ते के वीडियोज़ ॾिसो, नवां कोट्स पढ़ो या कुझु नओं कयो। हुन लाइ ॾींहं में 5 खां 10 मिंट अकेला वेहो ऐं पंहिंजे स्किल जे बारे में सोचो, पंहिंजे पाण बारे में लिखो। हिकिड़े कापी ऐं हिकिड़े कलम सां तव्हां रोज़ु लिखो त अॼु मूं नओं छा हासिलु कयो, कहिड़ो इल्मु हासिलु कयो, अॼु मूं कहिड़ी नई ॻाल्हि सिखी, अॼु मूं कहिड़ी नई ॻाल्हि कई या ॿुधी, अॼु दुनिया में जेको कुझु थियो उन जे मुंदे मथां कहिड़ो इम्पैक्ट थिए थो ऐं मूंखे पाण खे कहिड़ा स्किल अपग्रेड करणु घुरिजनि, मूंखे छा करणु घुरिजे। इहे सभु शयूं लिखणु शुरू कयो ऐं उन खां पोइ रिफाइन कयो। ॾिसो त कल्ह तव्हां छा लिखियो हुयो ऐं उन जी बेसिस ते अॼु तव्हां सां छा थियो। इहा प्रैक्टिस शुरू में शायदि तव्हांखे लॻंदो त वक़्त जो ज़ियान आहे ऐं मां ख़ामोखा वेठो लिखां थो, ऐं तव्हां पाण खे लॻंदो त पंहिंजो पाण खे मां बाउंड करे छॾियो आहे, त मां रोज़ु वेही लिखां थो। शुरू में रोज़ु लिखो, पोइ हिकु ॾींहुं छॾे लिखो, पोइ हर हफ़्ते लिखो, पर जेको पोइ ते लिखियो अथव उनखे ॾिसो ऐं पंहिंजो पाण खे रिफाइन कयो त कल्ह जेको मां लिखियो हो उहो मूंखे कल्ह सही पियो लॻे। छा अॼु उहो सही हुयो उन कॉन्टेक्स्ट कंहिं डिफरेंट कॉन्टेक्स्ट में? छा उहो अॼु कराइतो हुयो? या सुभाणे अगरि मां इहा ई ॻाल्हि ॿिए हंध ते कंदुमि त छा उन जी साॻी माना वरिती वेंदी? सो पंहिंजो पाण खे रिफाइन कयो, पंहिंजो पाण खे डेवलप कयो। सेल्फ इम्प्रूवमेंट, ग्रोथ इहा तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह जे दौर में जिते तव्हां ॾिसो था त इंटरनेट ते सभु कुझु अवेलेबल आहे, दुनिया किथां खां किथे वञे पई ऐं असां अञा ताईं उन्हनि ई मामलनि में अटकियल आहियूं जेके सदियुनि खां असांजे शायदि वॾनि बि उहे ई मसइला ॾिठा। पर असां हिन डिजिटल एज में हूंदे बि पंहिंजो पाण खे उन ई नशोनुमा ज़हनी नशोनुमा में रखंदासीं त शायदि असां पोइ हिते रहिजी वेंदासीं। इन जे करे असां वटि मैंटल हेल्थ हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे जिन जे बारे में कोई ॻाल्हाईंदो ई न आहे। असांखे घुरिजे त मैंटल हेल्थ जे इशू जे बारे में ॻाल्हायूं। मैंटल हेल्थ जे इशू जे बारे में कोई न आहे ॻाल्हाईंदो, पाण खे इम्प्रूव करण लाइ कोई न आहे ॻाल्हाईंदो। ऐं असां किताब बि सेल्फ हेल्प वारा, ग्रोथ वारा नथा पढ़ूं। शायदि असांजी ॿोली में कुझु घटि किताब बि आहिनि, पर जेतिरा बि आहिनि उहे काराइता आहिनि। उन्हनि जी लिस्ट ठाहियो, मूंखे बि ॿुधायो, पाण बि पढ़ो ऐं सभु मिली करे हिकिड़ी पॉज़िटिव सोसाइटी असांखे डेवलप करणी पवंदी त जीअं असांजा ईंदड़ नस्ल जेके आहिनि उहे हिन नए दौर में मुंहुं ॾेई सघनि। ज़रूरी न आहे त हर कोई डॉक्टर इंजीनियर थिए, ज़रूरी न आहे त असां का यूनिवर्सिटी जी डिग्री हासिलु कयूं त ई असांखे नॉलेज मिलंदी। ज़रूरी न आहे त कंहिं मदरसे में वञी पढ़ूं त असांखे नॉलेज मिलंदी। पर ज़रूरी इहो आहे त असां नवां स्किल्स डेवलप कयूं, नयूं ॻाल्हियूं सिखूं, नवनि माण्हुनि सां मिलूं, सही जॻह ते उथूं वेहूं, पंहिंजा दोस्त सही चूंडियूं ऐं
हर क़िस्म जी बुराई खां पाण खे बचाइण जी कोशिशि कयूं।